नेक्स्ट। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम बाबा। ॾाढी तबियत बिगड़ी वई आहे। अल्लाह अल्लाह ख़ैर कंदो, अल्लाह साईं शफ़ा ॾींदो। बाबा नालो छा आहे? नालो ॿुधाइण ज़रूरी आहे? लिखो भला फज़ीलत बेगम। फज़ीलत बेगम। उम्र घणी आहे बाबा? उम्र 16 साल। थोड़ी वधा। 17। बटे ॾका बस लिखो। आखिरी 3 हणो। थोड़ भला। बाबा मेल आहे या फीमेल आहे? तोखे छा थो लॻे? मां पढ़ियल न आहियां, ईमेल करे छॾेसि। शादीशुदा आहियो या न? कहिड़ा क़िस्म जा सवाल डॉक्टर? इलाज कर। अच्छा माना शादीशुदा आहियो? हाँ। शादीशुदा। तलाक थियल? छो तलाक ते? रक्षे ते आया हो पंध आया हो? पंध आयसि। सवाल ॿुधो। गॾु ॿियो केरु आयो? कोई कोन, अकेली आई आहियां। हिते जॾहिं आयो त कंहिं ॾिठो त न? कंहिं बि कोन ॾिठो तोखो सवाल। किना किना खाईंदा त? हाँ ईअं त राति जो किना एतिरा न, पर कुता मेरा घणा ॾिसंदी आहे खाब में। कॾहिं ॿाहिरि मुल्क वियो? हाँ वई हुयसि मेरापुर। मूरी पराठो खाईंदा? नाश्ते में। बाबा हाणे छा मसइलो आहे थोरो ॿुधायो। सुबुह जो जीअं डॉक्टर साहब उथियसि त टोटल नेटवर्क मुंहिंजो ख़राब हो, सिग्नल बि घटि पिया अचनि ऐं हल्कियूं हल्कियूं बग़ैर बैलेंस ऐं मिस कॉलियूं बि अचनि पयूं, रिंगटोन बि हुजनि पयूं। इंशाअल्लाह तव्हांखे मां इहा दवा लिखी थो ॾियां। हे तव्हांजो सुबुह सां जीअं उथंदव त तव्हांजो सॼो टोटल इहे जेकी बि सिम आहे न इहे सफ़ा बंदि थी वेंदी। ठीकु आहे। बाक़ी हाणे खाइण में जेके थोरी परहेज़ कजो त मूरीअ जो पराठो बंदि करे छॾियो। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा गोभी बंदि कयो। गोगड़ू खाईंदा? गोगड़ू त शौक़ सां खाईंदी आहे। गोगड़ू बि बंदि कयो ऐं आलूअ जा पराठा बि बंदि कयो ऐं पराठो तेल जो या अंडो तरियल, भिंडी, तूरी, करेलो इहो टोटल बंदि हुजे। बाक़ी रहियो सुवाल त अॼुकल्ह जी मौसम हले थी न, सियारे जी मौसम आहे, इन में माण्हू खे खंघि बि थिए थी, बुखार बि थिए थो, उल्टी बि थिए थी। तव्हां ॼाण मां हिकिड़ो मिंट। छिक अचे थी, छिक सां गॾु मिस कॉल बि अचे थी। अच्छा हिते आहे न इहो मसइलो, छिक सां मिस कॉल गॾु निकिरी थी। तव्हांजो बाबा दिलि बंदि आहे हिकिड़ी? ॿी दिलि हलेव थी? कंहिंखां बराटा टुचुंग कई आहे? तव्हांजी बंदि आहे हिकिड़ी? बाबा तव्हांजी हिकिड़ी दिलि बि बंदि आहे ऐं उन खां अलावा जेकी ईसीजी में लकीरां ॿुधाइनि थियूं न, ईसीजी में लकीरां न ॾिसो, वीसी मां कंहिंसां न रखी आहे, नओं त ॾिस। नओं त ॾिसां थो। तव्हांजी किडनी बि हिकिड़ी बंदि आहे। किडनी हमेशह बहंदो वाटर प्रूफ आयो हुयो। वाटर पींदा? पाणी पींदा? निभागो डॉक्टर ॾिस। वाटर बि पींदा? पाणी ते वधि में वधि तवजो ॾियो। ठीकु आहे। अच्छा हाणे ॻाल्हि ॿुधो, हे तव्हांजो नब्ज़ बि हले थी ऐं हिकिड़ी नब्ज़ तव्हांखे 11 नब्ज़ा हूंदियूं आहिनि छॾे बॉडी स्ट्रक्चर में। तव्हांजी हिकिड़ी नब्ज़ बंदि आहे, बाक़ी 12 जेको अला मालिक आहे, सम्झो। बाक़ी रहियो सुवाल, खीर केतिरो पींदा? 1.5 किलो। 1.5 किलो था पियो मां। खीर में जो गऊं जो? रिड जो। रिड जो। रिडां पंहिंजियूं अथव पर हिकिड़ी आहे तुंहिंजे मुंहं हिकिड़ी तुंहिंजे मुंहं ते। किलो वारा में चवांसि हिकिड़ी आहे तुंहिंजे मुंहं में। अच्छा माना
बाक़ी रहियो सुवाल तव्हां सुबुह जो नेराणे जीअं उथो न गरम पाणीअ जा ऐं 1.5 पा लूणु पाणी में विझी करे थोरो नीम पाणी गरम करे ऐं हुन जा गरड़ा कयो गरड़ा जेका कयो था ऐं जेकॾहिं तव्हां कांउ या झिरकी जेकॾहिं टपी थी वञे ऐं उहा विठ लाइ थियूं सिधो वात में वञे थी त पोइ तव्हां सम्झो त तव्हांजो इलाजु सुठो थिए थो। बाबा भंडारे में पैसा कढाईंदा आहियो? न मां न कढाईंदी आहियां, मुंहिंजो पुटु आहे उहो कढाईंदो आहे। अच्छा, कॾहिं प्यार कयो? डॉक्टर अलाए चोरा भंडारे मां। हाणे बाबा हे तव्हांखे मां इलाजु ॾियां थो, हे सुबुह मंझंदि शाम राति ऐं तव्हांखे पंहिंजो पर्सनल नंबर आहे मोबाइल जो? न मोबाइल कान्हे मूंखे। मां वठी ॾियां मां त राति जो वरी ॻाल्हाइजे कचहरी वञे। छो तूं मोबाइल वठी ॾींदे, मूंखे पंहिंजो मुड़ुसु वठी ॾींदो। कीअं मुड़ुसु चङो अथई? तोखो त चङो आहे ॾिसण में। शादी प्यार जी कयो, लव मैरिज कयो या ईअं माना अरे जेको आयो आहे? वॾनि कई। तव्हांजी ख़ुशी न हुई, ज़ोरी माना कयो, ख़ुशि न आहियो हुन में? ख़ुशि छो न आहियां? मायूसी आहे तव्हांजे चहिरे में, लॻो था मुड़ुसु मां ख़ुशि न आहियो। ए तूं मुंहिंजो इलाज थो करे या सॼे ॻोठ जो हवाल थो वठे? बसि बाबा हवाल वठंदा न, छा त डॉक्टर हमेशह मरीज़ खां सॼा हवाल वठंदो, ख़बर पवंदी पोइ हुनजी ॻाल्हि ते एक्सरे कॾहिं कराई अथव? न एक्सरे न कराईंदमि, तूं अलाए पोस्टमार्टम करे पोइ मोकिलींदे रहिजा। अल्ट्रासाउंड अॻु में करायो अथव? न कॾहिं न करायो आहे। एसिडिटी कॾहिं थी वियो? उगराई खटी हुई माना इहा अगारी, इहा त सॼो ॾींहुं हा सड़ंदो आहे। मुड़ुस जे तरफ़ां हा साड़ींदो अथव? कहिड़ियूं किनियूं ॻाल्हियूं कंदो अथव जंहिं सां हा सड़े वञे? न न उन सां कोन, बाक़ी पराठो खावां थी मूरीअ जो त पोइ। पराठनि खे छॾियो, मुड़ुस खे बि छॾियो ऐं हेॾे काॾे अप्लाए कयो जेको असांजी बि शादी न आहे थियल। वरी बि नंबर मां WhatsApp ॾेई छॾियांव, मथां बोर थियो त मूंसां ॻाल्हाइजो। तव्हांजे ॻोठ जे मायूं कोन्हनि छा, सभु जिन ॾेठा थी जा। पलाल जी भरी तव्हां पाण खणी वेंदा? हाणे दवा ॾियणी थी त ॾे, बाक़ी हाणे पलाल जी भरी खणी वेंदी आहे, लूसण रुड़ी वेंदी आहे। बसि बाबा हे तव्हां वठो ऐं हुनखे 200 रुपयो जमा करायो, हुन में इनशाला तव्हांखे अलाह मदद कंदो, इनशाला सही थी वेंदो। हफ़्ते खां पोइ ॾेखारिजो, ठीकु आहे? नेक्स्ट